हिंगोजा में सहाफ़त जे आलमी दिहाड़े ते सहाफ़िन तहफ़ुज़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सहाफ़िन चयो त सिंध में सहाफ़त आज़ाद नाहे। सहाफ़िन खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। शहीद सहाफ़िन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। जी नाज़रीन, 3 मई पूरी दुनिया जो सहाफ़त जो आलमी ॾींहुं आहे। अॼु हिते सहाफ़ी इत्तेहाद ख़ैरपुर पारां जेको एहतजाजी मुज़ाहिरो करे ऐं जेके शहीद सहाफ़ी आहिनि उन्हनि खे सुर्ख़ सलाम पेश कयो वियो आहे। असीं अॼु मौजूदु आहियूं उन्हनि सहाफ़ियुनि सां। अचो त ॻाल्हायूं उन्हनि सां, उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे। अॼु सहाफ़त जो आलमी ॾिहाड़ो आहे 3 मई, पर उनजे बावजूद बि असां अॼु सरापा एहतजाज भिड़ियल आहियूं। अॼु बि जेको असांजा शहीद जेके सहाफ़ी आहिनि उन जा क़ातिल गिरफ़्तार नथा कया वञनि, जंहिंजे करे सहाफ़ी इत्तेहाद ख़ैरपुर पारां प्रेस क्लब जे ॾाढो एहतजाज बि कयो वियो आहे ऐं शहीद सहाफ़ियुनि खे सुर्ख़ सलाम पेश करण लाइ तक़रीब जेका असां प्रेस क्लब में अॼु मुनक़द कईसीं। त असांजो चवणु आहे त सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि सहाफ़त अॼु बि आज़ादु न आहे। सभु सहाफ़ी खे हक़ ऐं सच लिखण जे ॾोह में क़तलु कयो वञे थो, उनजे मथां FIR दाख़िल कयूं वञनि थियूं, उनखे जेल भोगणो पवे थो। तंहिंजे करे असां जमहूरियत पसंदि जेके अॻवान आहिनि या सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि खां मुतालबो कयूं था त सिंध जे अंदरि सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जेके शहीद सहाफ़ी आहिनि उनजे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। 3 मई आज़ाद साहब जो सॼी दुनिया में आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। पर मुल्क ख़ासि करे मुल्क ऐं सिंध में जेकी आज़ाद साहब जो अॼु जेको ॾिहाड़ो आहे, मां त सम्झां थो त उहा मुल्क ऐं ख़ासि करे सिंध में आज़ाद साहब किथे नज़र न पई अचे। अंदरूनी सिंध जा जेके सहाफ़ी जिते केतिरा ई अज़ाब भोगे रहिया आहिनि, केतिरे ई अंदरूनी सिंध जी नंढियूं वॾियूं प्रेस क्लब आहिनि जिते सहाफ़ियुनि खे सच लिखाइण लाइ क़तलु कयो आहे। केतिरनि सहाफ़ियुनि ते कूड़ियूं FIR दाख़िल कयूं वञनि इंतिज़ामिया भोतार ऐं वॾेरनि सियासतदाननि पारां। पर अॼु जे ॾिहाड़े जी मुनासिबत सां मां इहो ई चवंदुमि, वफ़ाक़ी सरकार, सिंध सरकार खां ख़ासि करे घुर कंदुमि त सिंध में जेके शहीद सहाफ़ी आहिनि उन्हनि जा क़ातिल जेके आहिनि फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि ऐं जिन सहाफ़ियुनि ते कूड़ियूं FIR दाख़िल थियल आहिनि उहे बि फौरी तौर ते ख़तमु कयूं वञनि। अॼु सहाफ़त जो आलमी ॾींहुं आहे 3 मई ऐं अक्सर सिंध में सहाफ़ियुनि सां इलाही नाजाइज़ी थी थिए पई ऐं अक्सर सिंध में सहाफ़ियुनि जे मथां जेको आहे कूड़ियूं FIR थियूं थी वञनि ऐं अक्सर सिंध में ई सहाफ़ियुनि खे इलाही शहीद कयो थो वञे। जीअं अजय लालवानी आहे, अज़ीज़ मेमून आहे मेरापुर जो, इन्हनि खे माना शहीद कयो थो वञे। सच एवज़ लिखण जे इन्हनि खे टारगेट कयो थो वञे पियो। असां हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदारा जेके इन्हनि जा क़ातिल आहिनि इन्हनि खे फ़िलफ़ौर गिरफ़्तार कयो वञे। अज़ीज़ मेमून खे 2-3 साल गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं उन जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघा आहिनि। असां मुतालबो था कयूं हुकूमत खां इन आलमी ॾींहं जे हवाले सां त फ़िलफ़ौर जेके सहाफ़ी आहे, जेके क़ातिल आहिनि सहाफ़ियुनि जा, उन्हनि खे फ़िलफ़ौर गिरफ़्तार कयो वञे ऐं केतिरे किरदार ताईं पुॼायो वञे। सहाफ़त जे आलमी ॾींहं जे हवाले सां सहाफ़ियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हुयो त अॼु बि सहाफ़त आज़ादु न आहे। उन्हनि खे केतिरनि ई सहाफ़ियुनि खे मुश्किलातुनि जा शिकार आहिनि जेके हक़ ऐं सच नथा लिखी सघनि। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोर।